सोबोदेरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो शहर ॿाहिरियां बंडी मोटायो रोड सां सूफ़ी बुज़ुर्ग दरगाह सैयद अहमद शाह मरूंदी बुखारी जो मेलो शुरू थी वियो आहे। मेले जो एहतमाम कंदड़ गादी नशीन सैयद सूफ़ी शेर मोहम्मद शाह, नगर न्याज़ हलाईंदड़ मंज़ूर हुसैन लाशारी, फौजी सिकंदर लाशारी ऐं उस्ताद ज़ाहिद जिन कयो। रात राग जी महफ़िल। अॼु मेले जी ॿी धमाल सिंध पंजाब जे कोडी कोडी जा सख़्त मुक़ाबला पिण शुरू आहिनि। दरगाह अहमद शाह मरूंदी बुखारी जी गादी नशीन सैयद सूफ़ी शेर मोहम्मद शाह चयो आहे त नगर न्याज़ जो बंदोबस्त मंज़ूर लाशारी, फौजी सिकंदर लाशारी, फ़कीर अल्लाह ॾिनो मेमण ऐं उस्ताद ज़ाहिद जिन कयो आहे, जेके मेले जे पांधड़ियुनि खे न्याज़ नगर कराईंदा आहिनि। रात राग जी महफ़िल पिण थींदी। अॼु मेले जी ॿी धमाल ॾिसण वटां सिंध पंजाब जे कोडी कोडी जा ज़बरदस्त मुक़ाबला थींदा। मेले में तफ़री ॿारनि जे लाइ जीप ॿेड़ो, मेले में मिठाई जा दुकान पिण लॻाया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।